दोस्तों उम्मीद आहे सब खुश हूंदो ख़ैरियत सां हूंदो। अॼु मुख़्तियार अली शीदी जो वाइलम आहे 1835 एल्बम नंबर 12। तमामु बहितरीन सुपर हिट धमाकेदार एल्बम, तमामु घणो फेमस एल्बम। हिन एल्बम जी जेतिरी तारीफ़ कजे ओतिरी घटि आहे, छो जो हिन में शाइरी जेका आहे तमामु बहितरीन आहे। सभई टोटल ई गीत सुपर हिट आहिनि। जॾहिं अव्हांखे ॿुधाईंदुसि त पोइ अव्हांखे सॼी ख़बर पवंदी त केतिरो एल्बम सुपर हिट ऐं भलो आहे ऐं तमामु घणो हलियो आहे मार्केट में। ऐं हिन जो जेको सभ खां ज़बरदस्त गीत आहे, ॾुख सॼणनि जो मारे थो विझेला, ॾुख प्यारनि जो, तमामु बहितरीन एल्बम आहे। दोस्तनि जा कमेंट्स आहिनि, कमेंट्स शामिलु कयूं, उनखां बाद अव्हांखे ॿुधाईंदासीं एल्बम जे बारे में। पहिरियों कमेंट्स कयो आहे शहबान सोलंकी, भाउ लिखियो आहे VIP सॉन्ग। वहीद भाउ लिखियो आहे 2002 का नहीं है। उन खां पोइ वरी शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे ज़बरदस्त अदा 10 ई सॉन्ग 10 एल्बम। यूज़र वहीद भाउ लिखियो आहे नाइस वीडियो ऐं दिलूं वॾी महिरबानियूं। उन खां पोइ वहीद भाउ वरी लिखियो आहे एल्बम 16/2001 वॾी महिरबानियूं, लख कुर्ब लख लाइक दोस्तनि जा। तव्हां दोस्त कमेंट्स कयो पिया ऐं इन शौक़ में ई वीडियो ठाहियां पियो ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहे ऐं हिननि में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। हिन में अव्हांखे ॿुधायो वेंदो त केतिरा सॉन्ग हिन में भला आहिनि, कहिड़नि कहिड़नि शाइरनि जा आहिनि ऐं कहिड़े साल में एल्बम आयो आहे, एल्बम कहिड़ो आहे, एल्बम केतिरो हलियो आहे मार्केट में। ऐं हिन एल्बम जी ख़ासि सिलेक्शन जेका आहे सागर शाह कई आहे ऐं ॾिठो वञे त मीर मोहम्मद अब्बासी, मुमताज़ चांडियो, सागर शाह, अञा थी सघे कंहिं ॿिए बि सिलेक्शन कई हुजे शाइरनि एल्बम जी। मुख़्तियार शीदी जा माना सुपर हिट गाना हुया हिन दौर में ऐं मुख़्तियार शीदी खे पज़ीराई बि तमामु घणी मिलंदी हिन दौर में। हिन दौर में काफ़ी फ़नकार हुया जेके सुपर हिट हलंदा हुया। मुख़्तियार शीदी आहे, शमन मीराली आहे या जोगी जलाल आहे, या हिन दौर में फौज़िया सुमरो जाम हली, ग़ुलाम हुसैन उमरानी जहिड़ा फ़नकार बि तमामु घणो हलिया। पर काफ़ी फ़नकार अहिड़ा माना ॿिया हलिया जेसीं ताईं माना 2012-13 ताईं दंग थी वियो। इहो दंग इन करे थी वियो जो मेमोरी कार्ड अची वियो। मेमोरी कार्ड सभु ख़तमु कयो, टेप कैसेट खे हर शइ खे ख़तमु कई। इहो इन जे करे छो जो हाणे मेमोरी कार्ड में 150-200 गाना अची पिया वञनि, त हाणे टेप में ॿुधण लाइ हिकिड़ो गानो माना पाण केतिरी तकलीफ़ कयूं पिया। सो इन करे माना कैसेट खर्चल ख़तमु तबाह थी वियो, न त सुठो दौर हुयो तमामु बहितरीन। हाणे हलूं था हिन जे गीतनि ॾे। त हिन जो गीत पहिरियों लिखियो आहे मीर मोहम्मद अब्बासी साहबु। गीत जा ॿोल लिखिया अथई तमामु ख़ूबसूरत। दिलि वठे न वञे पर असां ॼण आया हूं। ऐं यकीन कयो त मूंखे बि हिन एल्बम जी ख़बर न हुई त हिन में एतिरा गाना भला आहिनि। ऐं उन खां पोइ आहे मुख़्तियार शीदी ऐं अख़्तियार दाए जो दो गाना, इहो तव्हां त ॿुधो ई हूंदो, ईद आहे थी छो न अचे थो यार। उन खां पोइ आहे शाहनवाज़ शर जी शाइरी आहे तमामु बहितरीन, ॾुख सॼणनि जो मारे थो विझेला, तमामु बहितरीन। सागर शाह जी शाइरी आहे। उन खां पोइ चङो कठा हूं ऐं उन खां पोइ साहिब सहतो जी शाइरी आहे ॾिसी गैरनि सां तोखे मुंहुं जो वियो हाँ सड़ी, सफ़ा में चोट चढ़ी। ज़बरदस्त एल्बम आहे। ऐं उन खां पोइ यार मोहम्मद जी शाइरी आहे असां कोन चवंदासीं पिरी पाण ॼाणो, तव्हां गीत ॿुधो ई हूंदो। ऐं उन खां पोइ आहे कादिर बख़्श जो कलाम आहे दिल दर्द संभाले रख सॼणनि जो मिलियल आहे, तमामु बहितरीन। उन खां पोइ हबीबुल्लाह खोसो जी शाइरी आहे पेर रोके छॾ बाड़े जानिब तुंहिंजे दर न अचिबो, तमामु बहितरीन सुपर हिट। उन खां पोइ मीर मोहम्मद अब्बासी जी शाइरी आहे, गीत जा ॿोल लिखिया अथई रोआरे बि पाण ई। उन खां पोइ आख़िरी गीत आहे, हिते लिखियल आहे कर जुदा आहियूं राज़ी आहियूं असां, तमामु बहितरीन गीत आहे इहो बि, बिस्मिल्लाह आहियूं कर जुदा आहियूं राज़ी आहियूं। दोस्तों एल्बम कंप्लीट थी चुको। अव्हांखे ई वीडियो कीअं लॻो ऐं एल्बम कीअं लॻो कमेंट्स में ज़रूरु ॿुधाईंदा। नेक्स्ट वीडियो में कठे आहियूं इंशाअल्लाह।